सुप्रीम कोर्ट कीनिया में क़त्ल थियल सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ जे क़त्ल केस जो पाण मुरादो नोटिस वरितो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच अरशद शरीफ क़त्ल केस जी पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी अॼु करे रही आहे। अदालत घरू सेक्रेटरी परॾेही मामलनि इतलात समेत DGFIA, DGIB ऐं पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी सदर खे नोटिस जारी करे छॾिया। सुप्रीम कोर्ट जे तर्जुमान जो चवणु आहे त सहाफ़ी बिरादरी अवाम खे अरशद शरीफ जे क़त्ल ते सख़्त ॻणती आहे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ क़त्ल केस जी जाच लाइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ख़त लिखियो हो। पाकिस्तान तहरीक इंसाफ तरफ़ां ट्विटर ते जारी कयल बयान में चयो वियो आहे त इमरान ख़ान चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ख़त लिखियो आहे त अरशद शरीफ जे क़त्ल जी आज़ाद अदालती कमीशन तहत जाच कराई वञे। PTI तरफ़ां ट्विटर ते हिकु वीडियो बि शेयर कई वई आहे जंहिंमें इमरान ख़ान खे ख़त लिखंदे ॾेखारियो वियो आहे, जॾहिं त हिकु ॿी ट्वीट में इमरान ख़ान जो ख़त बि पोस्ट कयो वियो आहे।